पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि दौरान अहम अख़बर आई। पहिरियों भेरो आलमी मालियाती इदारे डूमोर जो मुतालबो न कयो। पाकिस्तान जे खयल क़दमनि ते इत्मीनान जो इज़हार। चीन पारां कर्ज़ रूल ओवर करण खां पोइ परॾेही मटा सटा वारी नाणे जी ज़ख़ीरनि में बेइज़ाफ़ो थी वियो। पाकिस्तान जो IMF खां स्टाफ लेवल जो मुआहिदो जल्द करण ते ज़ोर। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त मुआहिदो तइ थियण खां पोइ IMF खां पाकिस्तान खे कर्ज़ जी नई किस्त जारी करे छॾींदो। हुकूमत IMF जी शर्त ते महांगाई सटियल अवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली किराए छॾी। फ़ी यूनिट में ₹3.39 इज़ाफ़ो। नेपरा बिजली वाहिपेदारनि लाइ ₹3.39 फ़ी यूनिट सरचार्ज जे इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। इज़ाफ़ो मार्च खां जून ताईं लागू रहंदो। इज़ाफ़े बाद मजमूई सरचार्ज ₹3.82 फ़ी यूनिट थी वेंदी। हिन वक़्तु वाहिपेदारनि खां ₹43 फ़ी यूनिट सरचार्ज वरिती वञे थी। इज़ाफ़ी सरचार्ज जी मद में वाहिपेदारनि खां ₹75 अरब जी उगाड़ी थींदी। और ये है कि पॉलिटिशियन से तो बात, सियासी लोगों से तो बात, हर किसी से, पॉलिटिकल इंस्टीट्यूशंस हो, पॉलिटिकल फैमिलीज हो, पॉलिटिकल पार्टीज हो, उनसे बात हो सकती। ये जो अनएवरेज पॉलिटिकल पार्टी है, इससे बात क्या करूं? ये तो खुद कहता है कि मैं यू टर्न करता हूँ। यू टर्न करना मेरी एक खसलत है। टर्न सियासी आदमी एक दफा जुबान दे दी तो यू टर्न कैसे होगी? ये कहता है नहीं, यू टर्न इज फाइन। सब जवान आदमी है, उसको गुस्सा बड़ी जल्दी आ जाता है। हम गुस्सा पीने के 67 ईयर्स से आदि हैं। अक्सर रिटर्न है, वो ऐसी चीजों में बिलीव नहीं करता। कहता है मुझे आप लोग ने वायदा किया था, ऐसे क्यों कहता? या तो करते नहीं, अब किया है तो आपने दे के नहीं। जी हाँ, उस पर सिंह को इतराज है। तो मैं किसी और के इशू में गिरफ्तार करना न करना वो इंटीरियर मिनिस्टर का अपना डोमेन है, उसमें मैं क्यों इंटरफेयर करूंगा? और मुझसे पूछेंगे भी क्यों? मुझसे तो पूछेंगे नहीं, करना होगा जो करेंगे। इमरान खान ऐं संदसि पार्टी गैर सियासी आहिनि। ॻाल्हियूं सियासतदाननि सां थींदियूं आहिनि। हर मामले ते यूटर्न वठंदड़ सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां? अॻूणे सदर आसिफ ज़रदारी इमरान खान सां ॻाल्हियुनि वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। सिंध में आदमशुमारी ते बि ख़दशा ज़ाहिर। विहाड़ी में मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ ज़रदारी चयो त इमरान खान खे गिरफ़्तार करण जो अख़्तियार घरू वज़ीर वटि आहे। मां ॿियनि जे मामलनि में मदाख़लत न आहियां कंदो। बिलावल नौजवान माण्हू आहे, खेसि कावड़ जल्दी ईंदी आहे। वफ़ाक़ी हुकूमत ॿोॾि मुतासिरनि बाबति रक़म ॾियण जो वाइदो कयो आहे त पाड़णु घुरिजे। सिंध में आदमशुमारी ते बि ख़दशा आहिनि। मुंहिंजे नज़र में चूंडूं वक़्त ते थींदियूं। चूंडूं मुल्तवी करण बाबति फज़लुर रहमान जी तजवीज़ ते इत्तेहादनि जे इजलास में गौर थींदो। असांखे ख़बर हुई त सूरत हाल ख़राब आहे, पर मुल्क बचाइण लाइ हुकूमत वरिती। इमरान ख़ान बि नंढी चूंड मक़बूलियत न पर महांगाई सबबि खटी। ये मौलाना फजल रहमान साहब की राय है जो कि काबिल कदर है। उसका एक ख़ास तौर पे अगर आप KPK के हालात देखें, बलूचिस्तान के हालात जिस तरह से आज ये वाक़या भी हुआ है, तो उनके पेश नज़र कोई उनकी राय जो है वो बेमहल नहीं है। इसमें बड़ा वज़न है। वो सूरत हाल इस वक्त दरपेश है, तो उसमें कम से कम इलेक्शन कैंपेन करना तो मुमकिन नहीं है। टीम कल लाहौर में गई थी, वहां पे वो वारंट ले, तो उसके ऊपर उन्होंने बड़ा ड्रामा किया। पहले तो वहां से सुना है कि वो कोई दीवार फलांग के कहीं हमसाए के या किसी और घर में दाखिल हो गया। उनका यहाँ तो है ही नहीं। जिस दिन उसे गिरफ्तार करना हुआ और अदालत में पेश करना हुआ, और ये चीज जो है वो अब ज्यादा दूर नहीं है, तो इंशाल्लाह वो अदालत में जो है वो उन्हें पेश कर दिया जाएगा ताकि वो जो है अपनी की को फेस करें। वफ़ाक़ी सरकार पंजाब ऐं KP में चूंडूं मुलतवी करण बाबति PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो मौक़िफ़ वज़नाइतो करार ॾेई छॾियो। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त दहशतगर्दी जी वधंदड़ लहर सबबि मौजूदा सूरत हाल में इलेक्शन मुहिम हलाइण मुमकिन न आहे। इन करे मौलाना फज़लुर रहमान जी राय अहम आहे। PDM चूंड मुलतवी करण जी हिमायत कई त मामिलो काबीना में खणी वेंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो त इस्लामाबाद पुलिस गिरफ़्तारी वारनि पहुचाइण ज़मान पार्क वई हुई, पर इमरान ख़ान भित टपे पाड़ेसरी जे घर में लिकी वियो ऐं ग़लति बयानी कई। इमरान ख़ान खे गिरफ़्तार करण वारो ॾींहुं परे न आहे।
तोशाखाना केस में इमरान खान जा गिरफ्तारी वारंट मुअत्तल करण वाली दरख्वास्त रद्द। इस्लामाबाद जी अदालत इमरान खान के सुभाणे गिरफ्तार करे पेश करण वारो हुकुम बरक़रार रखी छॾियो। पीटीआई पारां फैसले खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करण जो बि ऐलान। इस्लामाबाद जी अदालत पेश न थियण ते इमरान जा गिरफ्तारी वारंट्स जारी कया हुआ। इस्लामाबाद पुलिस खां पोइ नेब जी टीम भी पीटीआई सरबराह इमरान खान जी लाहौर वारी रहाइशगाह ज़मान पार्क पहुची वई। सिक्योरिटी अमले नेब टीम के इमरान खान जी रहाइशगाह में दाख़िल थियण न ॾिनो। सिक्योरिटी अमले पारां रोकण ते नेब अमलदार वापस रवाना। नेब टीम मनी लॉन्ड्रिंग केस में इमरान खान के नोटिस ॾियण आई हुई। इमरान खान के मुकम्मल तौर सादिक अमीन करार न ॾिनो हो। इमरान के रुगो 3 नुक़्तनि ते सादिक अमीन करार ॾिनो हो। अॻूणे चीफ जस्टिस रिटायर्ड साकिब निसार चयो आहे त अदालती फ़ैसिलनि ते अहिड़ा माण्हू तबसरो करे रहिया आहिनि जिन खे कानून जी ज़ेर या ज़बर जी बि ख़बर न आहे। कुझु फ़ैसिला ग़लति थी सघनि था। जेके फ़ैसिला रियासत जे हक़ में हुआ उन्हनि ते अमल थियणु घुरिजे। किताब लिखी रहियो आहियां जंहिंमें सभु कुझु लिखंदुसि। किताब मुंहिंजी मौत बाद शाया थींदो। जिनके कंधों पर चढ़ के आप इक़्तिदार में आए, आप इतने मौसम खुश हैं कि आपने उनके पीठ पे छुरा घोंपा और उनके खिलाफ मुहिमें चला रहे। जब आप इक़्तिदार में थे, वजीर आजम थे खान साहब, तो कहते थे जी कि बाजवा साहब जैसा कोई जमहूरियत पसंद कोई नहीं है। तक वो उनको अपने गोद में बिठा के इक़्तिदार की कुर्सी के मदे दिलवा रहे थे। तब तो इनको सबसे ज्यादा अच्छे बाजवा साहब लग रहे थे। और जिस दिन इदारे न्यूट्रल हुए, जिस दिन उन्होंने कहा कि अब हमारा सियासत से कोई ताल्लुक नहीं है, सबसे ज्यादा आप गालम गलोच इदारे के हर अफसर को आप ब्लैकमेल करना शुरू कर रहे हो। आप इतने बड़े ना ही खुर्रम खान है, ना ही आप इतनी बड़ी कोई हस्ती है कि आपको खुदा न खास्ता कोई मारने की कोशिश करेगा या आपको कोई अपने रास्ते से हटाने की कोशिश करेगा, क्योंकि आपकी कोई हैसियत नहीं। आप जैसे बहुत सारे लोग इस मुल्क में आए और फिर का बाप बंद हो चुका होता है। आप भी वही शख्स हो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पीटीआई सरबराह के मतलबी शख्स करार ॾींदे चयो आहे त जिन जे कुल्हनि ते सवार थी इमरान खान इक़्तिदार में आयो उन्हनि जी पुठीअ में छुरो हणी रहियो आहे। इमरान इक़्तिदार में हूंदे बाजवा के सभ खां वधीक जमहूरियत पसंद करार ॾिनो। इदारा न्यूट्रल थी विया त हाणे वरी क़ौमी सलामती जे इदारनि खे ब्लैकमेल करे रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं ज़मान पार्क में पुलिस वारनि खे यरगमाल बणायो वियो। इमरान खान पंहिंजा ॿार लंडन में तरसाया आहिनि। क़ौम जे ॿारनि खे ढाल बणाए संदन हयातियूं ख़तरे में विझी रहियो आहे। खैबर पख्तूनख्वा में चूंडूं कॾहिं कराइजनि। केपी जे गवर्नर इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी मुशावरत लाइ 7 या 8 मार्च जी तारीख़ तजवीज़ करे छॾी। ईसीपी जे ख़त जो जवाब ॾींदे गवर्नर गुलाम अली चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी रोशनी में इलेक्शन कमीशन खे 7 या 8 मार्च ते सलाह मशवरे लाइ घुरायो आहे। अदालती हुकुम ते जीअं जो तीअं अमल कयो वेंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चूंडुनि ख़र्चनि ऐं सिक्योरिटी ते गौर वीचार लाइ सुभाणे इजलास सॾाए वरितो। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जो चवणु आहे त इजलास में केपी ऐं पंजाब में चूंडुनि बाबति गौर वीचार कयो वेंदो। चइनी सूबनि जा मेंबर बि शिरकत कंदा। समूरी दुनिया गुरबत ऐं ग़िज़ाई खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। मौसमियाती तब्दीली बि विसरंदड़ मुल्कनि खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो दोहा में गॾियल क़ौमुनि जी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त सभिनी खे गॾिजी विसरंदड़ मुल्कनि जी अवाम जी तरक़ीअ लाइ कमु करणो पवंदो। विसरंदड़ मुल्कनि लाइ कर्ज़नि जा शर्त बि नरम करणु घुरिजनि। तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे पुठिते पियल मुल्कनि जी मदद लाइ क़दम खणणा पवंदा। पाकिस्तान समूरनि फॉर्म्स ते पुठिते पियल मुल्कनि जो आवाज़ उजागर कंदो रहंदो।
सिंध असेंबली में तकरारी डिजिटल आदमशुमारी खिलाफ ठहराव पेश। सूबाई वज़ीर जाम खान शोरो ठहराव पेश कंदे चयो त सिंध जे माण्हुनि खे आदमशुमारी ते ख़दशा आहिनि। सिंध में बोर्ड ऑफ ॻोठनि जा ॻोठ पट पइजी विया, उते ॻणप मुमकिन न आहे। स्पीकर सिंध असेंबली जो इजलास 14 मार्च मंझंदि 12 वॻे ते मुलतवी करे छॾियो। आज की तकरीर जो है वो दिल से है। मेरी तहजीब ये कहती है जब मसाइब का जिक्र हो, तो टोपी उतार के जिक्र करते हैं। टोपी उतारना तो बुरी बात होती है, अच्छी बात नहीं। सिर्फ टोपी नहीं उतारूंगा, शेरवानी भी उतारूंगा, और सिर्फ शेरवानी नहीं उतारूंगा, मैं सिर्फ शेरवानी नहीं उतारूंगा, मैं गले के चाक भी खोलूंगा। उनको गर्मी लगी थी, उन्होंने टोपी उतार दी, फिर ज्यादा गर्मी लगी तो जैकेट शेरवानी उतार दी। ये बताना चाह, मेरे खानदान की तहजीब तो यही मुझे सिखाती है। कपड़े उतार दो। सिंध असेंबली जे इजलास में तकरीर दौरान PTI MPA फिरदौस शमीम टोपी ऐं शेरवानी लाहे छॾी। कमीस लाहिण जी बि कोशिश, मेंबरनि खे रोके वरितो। औरत MPS जो एहतजाज ऐं गोड़। फिरदौस शमीम नकवी चयो त सूबे में जेके माण्हू बेघर थिया आहिनि उन्हनि खे छत जी ज़रूरत आहे। डिजिटल आदमशुमारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ SUP जो सखर खां निकितल पैदल मार्च हटड़ी बाईपास वटि पहुची वियो। मटियारी में मार्च मथां गुलनि जी वर्खा कई वई। सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी होली जो ॾिणु मल्हाए रही आहे। उमरकोट मिठी ऐं समारोह में तक़रीबूं, औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि हिक ॿिए ते रंग वसायो। ऐं सराइकी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। मुल्तान समेत ॾखिण पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में सराइकी सकाफ़त जे हवाले सां तक़रीबूं बि थियूं।